अस्सलामुअलैकुम दोस्तों, ड्रामा सीरियल पापनगर ड्रामे में शाह शेरदिल आखिरकार हाणे मंठा वरेल खान जे हवाले करे छॾींदो। छा रिस बालाजी खान आखिरकार रिस शाहनवाज खे धमकी ॾींदो? छा राबेल जी मां आखिरकार राबेल खे समझाईंदी? दोस्तों तव्हांखे सॼी कहानी अपडेट इन नंढड़ी ऐं छोटी वीडियो में ॾियण वारो। दोस्तों वीडियो खे आख़िर ताईं ॾिसण थी सघे मुंहिंजे यूट्यूब चैनल समीर व्लॉग खे लाज़मी सब्सक्राइब कंदा। दोस्तों सब्सक्राइब करण सां को वञ बैलेंस न करंदो, काफ़ी असांजी हौसला वधंदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदो। दोस्तों अवां जो टाइम वेस्ट करण करे हलो था पंहिंजी कहानी ईअं अपडेट जी तरफ़। दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो वरेल खान जेको आहे शेरदिल सां ॻाल्हाईंदो। शेरदिल खे चवंदो त हाणे तोखे कीअं बि करे मंठार मुंहिंजे हवाले करणो पवंदो। शेरदिल चवंदो त वरेल खान अगरि जेकॾहिं मंठार तोसां राज़ी आहे त पोइ तूं भले हुनखे वठी वञ। ऐं मंठार जेको आहे वरेल खान खे साफ़ साफ़ चई छॾींदो, वरेल खान मूं तव्हां हथ जोड़े माफ़ी थो वठां त मूं जेके ग़लतियूं कयूं आहिनि उहे ग़लतियूं तव्हां मूंखे माफ़ कयो, छो जो मूं रिस बालाजी खान जे सभु कुझु कयूं, पर मां उन जे करे आख़िरकार रिस बालाजी खान खां तंग थी करे ऐं उन खां छॾे आयुसि। बहरहाल तव्हांखे जेतिरो जल्द थी सघे तव्हां मूंखे पनाह ॾियो ऐं मूंखे माफ़ कयो त जीअं मां कंध खणी हलण जहिड़ो हुजां। वरेल खान चवनि था मंठार बसि मूं तोखे माफ़ करे छॾियो जीअं शेरल तोखे माफ़ करे छॾियो, तोखे टेंशन करण जी का बि ज़रूरत न। असां हाणे सभई पाण में मिली करे इन रिस बालाजी खान खे टांडा ॾींदासीं। मंठार चवंदो त हा वरेल खान मां बि इन ॻाल्हि में राज़ी आहियां त जॾहिं रिस बालाजी खान मरी वेंदो त पोइ असां सुकून वारी ज़िंदगी गुज़ारींदासीं। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो रिस बालाजी खान जेको आहे रिस शाहनवाज खे धमकाईंदो, उनखे चवंदो त तो ई जेको आहे मंठार खे गोरे हथ कयो, उन जे करे अगरि जेकॾहिं तूं मंठार मुंहिंजे हवाले नथो करी त पोइ मां तोखे मारे ऐं तुंहिंजो लाश उछलाए छॾींदुसि। शाहनवाज खान चवंदो त रिस बालाजी खान तूं मूं मथां यकीन कर त इहो कमु मुंहिंजो न आहे, इहो कमु शेरदिल जो आहे ऐं शेरदिल वटि जेको आहे मंठार रहियल आहे। पर अगरि जेकॾहिं तूं असांखे का नुक़सान पहुचाए या त शेरदिल खे को नुक़सान पहुचाई त पोइ उनजो ज़िम्मेवार पंहिंजो पाण हूंदे ऐं पोइ तोखे असांजे हथां केर बि न बचाईंदो, इहो तोसां असांजो वाइदो आहे। रिस बालाजी खान चवंदो त रिस शाहनवाज तोखे मोकल आहे। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसो मुरदत जेको आहे पंहिंजी धीउ राबेल खे समझाईंदो, उनखे चवंदो त तूं जेको आहे मल्हार सां मुंहुं न मोड़, छो जो मल्हार तुंहिंजो मसात आहे, उनजे तोसां दिलि आहे। अगरि जेकॾहिं तूं उन सां मुंहुं मोड़ींदे त पोइ हू कॾहिं बि तोसां गॾु न थी। राबेल चवंदो त हा अमा तूं सही पियो चवीं। दोस्तों उमीद त कहाणी ईंदी खे पसंदि ॾींदा। हाणे जा त वरी तव्हां सां मिलंदासीं के नईं वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।